अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीकु ठाक हूंदा। जी हाँ नाज़रीन, मां आहियां अख़्तियार अली ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अख़्तियार अली टीवी। जी हाँ नाज़रीन, मुंहिंजे यूट्यूब चैनल अख़्तियार अली टीवी खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे बर वक़्तु पहुचंदी रहे। सिंधीअ में इंफॉर्मेशन हासिलु करण जे लाइ मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। जी हाँ नाज़रीन, असां अॼु हिकु मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, जेको मौज़ू आहे असांजो पाड़ेसरी मुल्क ईरान जे बारे में। असां अॼु हीअ वीडियो अव्हां लाइ पेश कयो आहे। ईरान मग़रिबी एशिया में हिकु मुल्क आहे। उहो उत्तर ओलह में आर्मेनिया ऐं आज़रबाईजान खां आहे, उत्तर में कैस्पियन समुंड ताईं, उत्तर में उत्तर ओभर तुर्कमेनिस्तान, उत्तर ओभर अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान, ॾखण में ॾखण फ़ारस नार ऐं ख़लीज ओमान, ऐं ओलह ॾांहुं तुर्की ऐं इराक़ तरफ़ यूरेशिया में इन जो मरकज़ मक़ाम ऐं आबनाई रमज़ जो क़रबत उन खां अहम जाइ स्ट्रेटजी अहमियत ॾिनी आहे। तेहरान मुल्क जे गादीअ जो हंधु ऐं वॾो शहरु हुजण सां गॾु अहम इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ आहे। उहो पिणु मग़रिबी एशिया त 15 मिलियन ताईं आहे। 86 मिलियन आबादीअ सां ईरान दुनिया जो 17 नंबर ते अमीर तरीन मुल्क आहे। 16,48,195 SQMI, 6,36,397 KM2 ताईं पखिड़ियलु आहे। उहो विच ओभर में ॿियो वॾो मुल्क ऐं दुनिया जो 17हों वॾो मुल्क आहे। जी हाँ नाज़रीन, तव्हांखे ईरान जे बारे में वीडियो कीअं लॻो? अगरि पसंदि आयो हुजे त लाइक करे छॾियो ऐं दोस्तनि सां गॾु शेयर बि करे छॾियो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।